ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। जैकबाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखड़ जी रिपोर्ट मुताबिक़ जैकबाबाद सिंध तरक्की पसंद पार्टी ठुल जो पहिरियों इजलास जा सदर जावेद सागर बिरोही जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले जा उहिदेदार ऐं ठुल जा नवां चूंडिजी आयल उहिदेदार समेत मेंबरनि शिरकत कई, जिन जा महिमान ख़ास ज़िला जैकबाबाद जो सदर, नायब सदर कामरेड मोहम्मद बख्श बिरोही, एज़ाज़ी महिमान ज़िला इंफॉर्मेशन सेक्रेटरी कामरेड ज़फर सिंधी जन शिरकत कई। उन मौक़े ते ज़िले जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि पारां ठुल में चूंडिजी आयल उहिदेदारनि सदर जावेद सागर बिरोही, नायब सदर अब्दुल वहाब बंगलानी, जनरल सेक्रेटरी अब्दुल गफूर बुल्लो, खजानची अब्दुल रहमान खोसो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी फैज़ मोहम्मद सिद्दी सुमरो खे गुलनि जा हार पराए मुबारकूं ॾिनियूं। ज़िले अॻवाननि चूंडिजी आयल पार्टी मां उमीद रखी त पार्टी जे मंशूर ते हली करे सिंध जे ॿरंदड़ मसइलनि, सिंधु दरिया ते कैनाला ॾिण समेत ॿियनि मसइलनि ते जिदोजहद जारी रखंदा। कामरेड मोहम्मद बख्श बिरोही ऐं जावेद सागर बिरोही, अब्दुल गफूर बुल्लो ऐं ॿियनि इजलास खे ख़िताब कंदे चयो त पंजाब साम्राज्य सिंधु दरिया ते कैनाल ॾे सिंध खे सुकाइण जी साज़िश करे सिंध में सिंधियुनि खे तबाह करण जी कोशिश कई पई वञे। हुननि चयो त सिंधु दरिया ते नाजाइज़ कैनालनि ख़िलाफ़ मरकज़ जे सॾ ते पूरे सिंध समेत ठुल में 18 डिसंबर ते शटरबंद हड़ताल कई वेंदी। हड़ताल खे कामयाब करण लाइ पंजरुकनी कमेटी जोड़ी वई, जंहिं में मुख़्तलिफ़ पार्टियुनि ऐं तमाम दुकाननि जे अॻवाननि सां मुलाक़ात करे दुकाननि खे बंदि करण लाइ सहकार जी अपील कंदा। हुननि वधीक ॿुधायो त वफ़ाक़ पारां सिंधु दरिया ते 6 कैनाल ठाहे पंजाब जी ज़मीन चोलिस्तान खे सरज़मीन करे सिंध खे सुकाइण चाहे थो, जेको सिंधी क़ौम खे कॾहिं बि क़बूल नाहे। हुननि चयो त जेकॾहिं ऐलान वापसि न कयो वियो त सिंध जा लखे नौजवान पंहिंजे जान सां कफ़न ॿधी मैदान ते निकिरंदा ऐं सिंध धरती ऐं सिंधु दरिया जी हिफ़ाज़त कंदा।